दुनिया जो ग्रैंड मास्टर फेदोर दोस्तोवस्की। दुनिया में शायदि ई को ॿियो नॉवेल निगार ऐं अफ़साना नवीस हूंदो जंहिंखे दोस्तोवस्की जेतिरी मनता मिली हुजे। दोस्तोवस्की रुगो पढ़ंदड़नि जो ई न पर लेखकनि जो बि लेखक हो। हुन पंहिंजे लाइ हिकु हंधि लिखियो आहे, उहे माण्हू मूंखे नफ़्सियाती माहिर सॾीनि था जेको सच न आहे। मां त हक़ीक़त पसंदि आहियां ऐं मां इंसानी रूह जी हर ओनाई खे पेश कंदो आहियां। दोस्तोवस्कीअ ते तहक़ीक़ कंदड़नि ऐं नक़ादनि मूजिबि हुन जी ज़िंदगी बि एतिरी ऊंदाही हुई जेतिरा हुन जे अज़ीम नावलनि जा किरदार ऊंदा आहिनि ऐं किथे न किथे संदसि अहिड़ी ज़िंदगी जा पासा हुन जी लिखणियुनि में नज़र अचनि था। सन 1846 ईस्वी में छपियल संदसि पहिरियों नावल पुअर फोक, जंहिंखे सोशलिज़म जे हवाले सां पहिरियों अफ़सानवी फ़न पारो चयो वञे थो, जे करे हुनखे तुर्ती मञता ऐं सुञाणप मिली वई, पर उन नावले जे छपजण खां थोरो ई पोइ हुनखे निकोलस पहिरिएं जे ज़ारशाही ख़िलाफ़ बग़ावत जे इल्ज़ाम में 1849 ईस्वी दारे जेल उमाणियो वियो। मीरा जेसनबर्ग, जंहिं संदसि जग मशहूर नावल नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड अंग्रेज़ी में तर्जुमो कयो, लिखे थी त हुन जो पीउ फ़ौज में डॉक्टर हो। हू एतिरे त किने मिज़ाज वारो हमराह हो जो नेठ हुन जे साथियनि बेज़ार थी ज़ोरी हुनखे वोडका गिड़काए मारे विधो। जेल में हू यानी दोस्तोवस्की ख़ामोश कैदी तौरु रहियो। हुनखे फायरिंग स्क्वाड आॾो बीहारियो वियो, पर खेसि मारण खां कुझु घणियूं अॻु हिकु शाही फ़रमान ते उन सज़ा मां बरी कयो वियो। उतां हुनखे सर्बिया जे जेल में 4 सालनि ताईं सख़्तु पोरियो करायो वियो, जिथे हुनखे मिर्गीअ जा दौरा पवणु शुरू थिया। जेल जे उन्हनि तजुर्बनि सां गॾु समाजी दकियानूसी रिवायतनि जो हुन जे लिखणियुनि ते वॾो गहरो असरु पियो। नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड खे बि पढ़ंदे ईअं ई महसूसु थिए थो त उहो संदसि जेल वारनि तजुर्बनि ते लिखियलु हुजे। दोस्तोवस्कीअ जे हिन नंढड़े नावल खां अॻु उहो सम्झो वेंदो हो त नावल में हिकु हीरो जो हुजणु उन जे बुनियादी ज़रूरतनि मां हिकु आहे, पर दोस्तोवस्की हिन नावल ज़रिए हिकु बिना नाले वारो किरदारु तख़लीक़ करे उन ॻाल्हि खे ग़लति साबित कयो। कहाणी या अफ़साने में हीरो जो किरदारु उनखे सम्झो वेंदो हो जंहिंमें केतिरियूं ई सलाहियतूं ऐं ख़ूबियूं हुजनि, जेको रेज़ननि सां अकेले सिर विढ़ी वॾा कारनामा करे, जेको सदाईं हक़ ते हुजे। अहिड़े हीरो जो तसवुरु ॾंद कथाउनि वारे ज़माने खां हलंदो थे आयो। उन जी भेट में दोस्तोवस्कीअ जो ही बिना नाले वारो किरदारु हीरो बदिरां एंटी हीरो आहे, जंहिंजी ख़बर पढ़ंदड़ खे नावल जे शुरूआती जुमलनि मां ई थियो वञे। मां हिकु बीमार माण्हू आहियां, मां नफ़रत जे क़ाबिल माण्हू आहियां, बिना कंहिं कशिश वारो माण्हू आहियां। ही किरदारु आम हीरो वारनि ख़ासियतनि खां ॾूरांहो आहे। न त हू ख़ूबसूरत आहे ऐं न ई कशिश रखंदड़, न ई वरी ज़हनी ऐं जिस्मानी तौरु तंदुरुस्त, न ई हू आम माण्हुनि जो हरदिल अज़ीज़ आहे ऐं न कोई वरी हुन में के करिश्माती सलाहियतूं आहिनि। ही किरदारु असांखे रूस जे हिकु ॿिए अज़ीम नावल निगार ऐं अफ़साना नवीस निकोलाई गगोल जे द डायरी ऑफ मैड मैन में ॾिनल किरदार जी यादि बि ॾियारे थो। उहो किरदारु बि आम रिवाजी हीरो जे बिल्कुलु उबतड़ आहे। उन हवाले सां हिकु जुमिलो मशहूरु आहे जेको अक्सर करे दोस्तोवस्की सां मनसूब कयो वेंदो आहे, असीं सभु गगोल जे ओवरकोट मां निकिता आहियूं। पर अॼु ताईं कंहिं बि मुहक़िक़ या नक़ाद पक सां उहा ॻाल्हि न कई आहे त उहो जुमिलो दोस्तोवस्कीअ कॾहिं ऐं किथे चयो या लिखियो। उन हूंदे बि उन ॻाल्हि में को बि शक न आहे त हुन ते गगोल जो असरु न हो। डोनाल्ड फिंगर नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड जे अंग्रेज़ी तर्जुमे में जे तारुफ़ में लिखे थो त संदसि पहिरें नावलेट पुअर फोक जियां दोस्तोवस्की खे उहा शिकायत हुई त पढ़ंदड़ हुन जी भेट संदसि नावलनि जे किरदारनि सां करे रहिया आहिनि। उन्हनि खे हर लिखणी में लेखक खे ॻोल्हण जी आदत थी वई आहे। नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड जे किरदार जे मोनोलॉग पढ़ण मां हिकु अहम ॻाल्हि ज़ाहिर थिए थी त
उन किरदार जी ज़ात सां लाॻापियल ॻाल्हियूं होरियां आम माण्हुनि सां लाॻापियल ॻाल्हियूं थी वञनि थियूं। डोनाल्ड फिंगर उन जी तारुफ़ में उहो सवाल पिणु उथारे थो त छा हू दोस्तोयेव्स्की सच में उहो साबित करणु घुरे थो त जदीद शहरी इंसान न कुझु करे सघे थो ऐं न को ई वरी कुझु थी सघे थो। नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड जे सुफ़े नंबर 32 ते किरदार इंसानी सोच सां लाॻापियल हिकु अहम सवाल उथारे थो। इंसान खे तख़लीक़ करण सां इश्क आहे। हू रोड ठाहे थो पर पोइ बि छो हू जनून जी हद ताईं बर्बादी ऐं ॾफेर सां बि इश्क करे थो। हिन जुमिले में हुन इंसानी फितरत जा ॿ अहम ज़िद कया आहिनि ऐं वॾी हैरत में विझंदड़ ॻाल्हि हीअ आहे त इंसान ज़ात जे मरनी मज़हबनि में ॾिनल ख़ुदा जे तसवुर में जेके ॿ बुनियादी सिफ़तूं आहिनि उहे बि तख़लीक़ करण ऐं बर्बाद करण ई आहिनि। हिन बिना नाले वारे किरदार मूजिबि इंसान जो तख़लीक़ करण सां इश्क फितरी आहे। गारनि वारे दौर खां वठी अॼु जे जदीद टेक्नोलॉजी वारे दौर ताईं इंसान जी तख़लीक़ सां इश्क जो ई नतीजो आहे। उहो असांजो तख़लीक़ करण जो इश्क ई आहे जंहिंजे करे अॼु असां एतिरी तरक़ी करे सघिया आहियूं। उन तख़लीक़ जे पुठियां पोइ भले उहा कहिड़े बि रूप में छो न हुजे, रुॻो हिकिड़ो ई कारण नज़र अचे थो ऐं उहो ही आहे त कंहिं बि नमूने इंसानी हालत बहितर थी सघे, इंसानी ज़िंदगी मां ॾुख सूर घटिजी वञनि ऐं हू हिकु सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे। इंसान जो उहो इश्क उन ॻाल्हि जी शाहिदी बि ॾिए थो त फ़र्द रुॻो पंहिंजे लाइ न पर ॿियनि माण्हुनि सां गॾु पंहिंजनि ईंदड़ नस्लनि लाइ बि अमन ऐं सुकून सां टमटार दुनिया जे आस रखे थो। उन जे लाइ ख़्वाब ॾिसे थो, उन लाइ कोशिशूं करे थो ऐं उन लाइ हू तख़लीक़नि मथां तख़लीक़ूं कंदो वञे थो। तारीख़ ते नज़र विझिजे त इंसान ज़ात जे हर दौर में असांखे अहिड़नि अज़ीम इंसाननि जो ज़िक्र मिलंदो जिन खे तख़लीक़कार सॼो वियो। किन जबल चीरे उन्हनि में वॾा सुहिणा घर ऐं महल अॼा, किन गारनि जी भितियुनि ते शिकिलियूं उकेरियूं, किन मौसमनि जी बेरहमी खां पाण ऐं पंहिंजी नस्ल खे बचाइण लाइ जानवरनि जी खलनि में ऐं वणनि जे पतनि मां लिबास तख़लीक़ कया, किन ज़मीन जी पैदावार वधाइण लाइ हारपे जा औज़ार तख़लीक़ कया या ईजाद कया। अहिड़ी रीति किन वरी आसमान ताईं रसाई हासिल करण लाइ टावर ऑफ बेबल जहिड़ियूं शानदार ऐं ऊचियूं इमारतूं अॼूं या उन्हनि खे तख़लीक़ कयो। उन सभु हूंदे मुंहिंजी नज़र में इंसान जी सभ खां वॾी ऐं अज़ीम तख़लीक़ हिक ॿिए सां राब्तो करण लाइ लफ़्ज़नि जी तख़लीक़ आहे जिन अॻियां हली ॿोलियुनि जो रूप वरितो। इंसान जी उन तख़लीक़ करण सां इश्क केतिरनि ई अज़ीम एजादनि खे पिणु जनमु ॾिनो। दोस्तोयेव्स्की जे उन बिना नाले वारे किरदार जो हीउ जुमिलो इंसानी अज़मत खे पिणु ॼण मुठ में बंदि करे छॾे थो। पर हीउ जुमिलो उते ई पूरो नथो थिए। हुन साॻे ई जुमिले में हू इंसान जो हिकु ॿियो रूप बि ॾेखारणु घुरे थो जेको संदसि पहिरें रूप जे बिल्कुलु उबतड़ आहे। हिन हिकु जुमिले में हुन ॿिटा मुतज़ाद यानी बाइनरी ऑपोज़िट्स ॾेखारिया आहिनि ऐं उहे हिक ॿिए जे सफ़ा मुख़ालिफ़ हूंदे बि हिकु जेतिरा ई सचा आहिनि ऐं हिकु जेतिरी ई सग रखंदड़ आहिनि। ॿिटा मुतज़ाद साख़्तियात स्ट्रक्चरलिज़म जो अहम जुज़ आहिनि। समाजियात, एंथ्रोपोलॉजी ऐं लसानिया जे नज़रियनि मूजिबि इंसानी सक़ाफ़त खे तॾहिं ई सही नमूने सम्झी सघिजे थो जॾहिं उन्हनि जो जाइज़ो कंहिं महाबियानीअ या निज़ाम या वरी समूरे वायुमंडल जी निस्बत सां ॾिठो वञे। अफ़सानवी अदब में माण्हुनि जे मुख़्तलिफ़ टोलनि जे तज़ादनि जहिड़ो कर जिन्सी अणबराबरी, तबक़ाती अणबराबरी ऐं सक़ाफ़ती वेछनि खे परखण लाइ ॿिटनि मुतज़ादनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। पर साख़्तियात पुॼाणा पोस्ट स्ट्रक्चरलिज़म वारा नक़ाद वरी उन क़िस्म जी साख़्तियात ते सवाल कनि था जॾहिं त दोस्तोयेव्स्कीअ पंहिंजे किरदार जे उन जुमिले में साख़्तियात खे बरक़रार रखियो आहे ऐं तख़लीक़ जो ॿिटो तज़ाद, बर्बादी ऐं ॾफेर बि ॾिनो आहे। इंसानी तारीख़ जे तनक़ीदी जाइज़े मां उहा बि ॼाण मिले थी त जिथे इंसान खे तख़लीक़ करण सां इश्क रहियो आहे उते ई बर्बादी सां बि इश्क कंदो आयो आहे। हीउ उहो ई देवता ऐं राक्षस वारो तसवुरु आहे जेको असांखे ॾंद कथाउनि में पढ़ण लाइ मिले थो।
कॾहिं इंसान कुदरती वसीलनि खे बर्बाद करे थो, जंगनि में पंहिंजी नस्लनि खे तबाह करे थो ऐं बर्बाद कंदो अचे थो, पंहिंजे नकारी रवैयनि जे करे समाजनि खे तबाह कंदो रहे थो। जेतिरो असरु इंसान जी तख़लीक़ करण वारी सलाहियत जो पियो आहे, ओतिरो ई असरु वरी हुन जी तबाही वारी सलाहियत जो बि पियो आहे। दोस्तोयेव्स्की जी लिखड़ियुनि जो हिकु ॿियो कमाल उहो पिणु आहे त हिन कहाणी बयानु करण जे अंदाज़, जंहिंखे नैरेटिव टेक्निक चयो वञे थो, में पिणु नवाण पैदा कई। अॻु जिथे ड्रामाई अंदाज़ में कहाणी बयानु कई वेंदी हुई, उते वरी हू पॉइंट ऑफ व्यू नैरेटिव खणी आयो। उन मां मुराद कहाणी केरु ॿुधाए रहियो आहे, या वरी कहाणी या नाविल जे मतन ते कंहिंजो नुक़्ता नज़र वधीक असरु रखंदड़ आहे। कहाणी बयानु करण जो उहो अंदाज़ असांखे हुन जे ॿियनि नावलनि जहिड़ो कि द इडियट, क्राइम एंड पनिशमेंट या द डेविल्स में पिणु पढ़ण लाइ मिले थो। दोस्तोयेव्स्की जी लिखड़ियुनि जो असरु न रुगो रूसी लेखकनि ते, पर समूरी दुनिया जे लेखकनि ते चिटे नमूने नज़र अचे थो। उन्हनि में नोबेल इनाम माणींदड़ लेखक ओरान पामोक, मशहूर जापानी नावल निगार ओसामू दाज़ाई, बुकर इनाम माणींदड़ लेखक सलमान रुश्दी समेत केतिरा ई ॿिया अहम लेखक शामिल आहिनि, जेको हिन अज़ीम लेखक खे अदबी दुनिया जो ग्रैंड मास्टर बणाए वञे थो। दोस्तोयेव्स्की जे लिखड़ियुनि जो कमाल उहो आहे त हू किरदारनि वसीले इंसाननि जी नफ़्सियात सां खेॾंदो रहे थो ऐं समाज में इंसान खे कीअं रहणु घुरिजे उहो बि ॿुधाईंदो हले थो। हू केतिरनि ई हंधनि ते मुख़्तलिफ़ शयुनि जे असरनि जो बि ज़िक्र कंदो हले थो ऐं ॿुधाईंदो हले थो त नाकारी समाजी रवैयनि करे इंसान कहिड़े नमूने भोॻींदो रहे थो।